साईं पंहिंजे ॿाननि सां बि मुहबत कंदो आहे, पंहिंजे ॿाननि सां बि प्यार कंदो आहे। पर अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे ॿाननि सां मुहबत जी हिकु शर्त ज़िक्र कई आहे। अल्लाह करीम पंहिंजे कलाम पाक जे अंदरि खोड़ सारे जॻहनि ते ऐं कई मुख़्तलिफ़ लफ़्ज़नि ऐं लहजनि सां इन शर्त मुहब्बत जो ज़िक्र मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ताबेदारी सां मशरूत कयो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन मुहब्बत पंहिंजे ॿाननि सां कंदो, पर शर्त आहे त मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ताबेदारी मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ॿुधायल वाट वठणी पवंदी, उन ते ई ज़िंदगी बसर करणी पवंदी, गुज़ारणी पवंदी, तॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन जी मुहब्बत नसीब थींदी। अल्लाह रब्बुल आलमीन कुरान पाक में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी मंझि अचण खां पोइ खोड़ सारा अमल ॿुधाया आहिनि, जिन्हनि अमलनि जे करण जे करे अल्लाह रब्बुल आलमीन मुहब्बत जो ऐलान थो करे। फरमाईंदो कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाहु व यगफिर लकुम ज़ुनूबकुम। मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अव्हां माण्हुनि खे चओ त तव्हां पंहिंजी ज़बानी ते इहा दावा करियो था त असीं अल्लाह सां मुहब्बत करियूं था। इहा तव्हांजी दावा आहे, इहा तव्हांजी हिकु ख़्वाहिश आहे, इहा हिकु तव्हांजा कौल ऐं ॿोल आहिनि त तव्हीं अल्लाह सां मुहबत करियो था। पर अल्लाह रब्बुल आलमीन वटि इहा मुहबत कारगर कॾहिं थींदी? अल्लाह साईं वटि इहा तव्हांजी मुहबत क़बूल कॾहिं थींदी? ऐं पोइ इन दावाए मुहबत जे जवाब में अल्लाह रब्बुल आलमीन तव्हां सां मुहबत कॾहिं कंदो? फरमाईंदो फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। मुंहिंजा नबी सगोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां माण्हुनि खे ॿुधायो त अल्लाह सां मुहबत जी दावा करियो था, इहा मुहबत तॾहिं क़बूल थींदी जॾहिं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ताबेदारी कंदव, मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी इत्तबा कंदव, पैरवी कंदव। ऐं मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ताबेदारी ऐं इत्तबा इहा आहे जो जीअं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवनि असांखे ईअं अमल करिणो आहे, जंहिंखां रोकजण खां रुकिजी वञिणो आहे। अल्लाह साईं इन ॻाल्हि जो तज़किरो 26 सिपारे सूरतुल हुजरात जे अंदरि बि इरशाद फरमायो वक़ालतिल अअराबु आमन्ना कुल लम तुमिनु वलाकिन क़ूलू अस्लमना वलम्मा यदखुलिल ईमानु फी क़ुलूबिकुम व इन तुतिउल्लाह व रसूलहु ला यलितकुम मिन अमालिकुम शैया। रब करीम फरमायो आहे बहराड़ी जा कुझु माण्हू आया मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि अची करे दावा कयूं त असां ईमान आंदो आहे, असीं मोमिन आहियूं, असीं दिलों मोमिन थिया आहियूं। अल्लाह करीम आयत जो नुज़ूल कंदे फरमायो त मुहम्मद करीम तो इन्हनि खे ॿुधाए तव्हां दिलों अञा मोमिन न आहियो थिया, अव्हां ईअं चओ त असां इस्लाम क़बूल कयो आहे, असीं मुसलमान थिया आहियूं। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो आहे तव्हां इन्हनि खे ॿुधायो त तव्हांजी इहा जेका दावा आहे फ़क़ति इस्लाम ऐं कलमे ऐं ज़ाहिरी ज़बान जी दावा आहे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो तव्हां मोमिन तॾहिं थींदव, तव्हांजी दिलों इहा मुहबत तॾहिं थींदी। इन मुहबत जो जवाब मुहबत तॾहिं रब्बुल आलमीन जे तरफ़ां मिलंदव जॾहिं अल्लाह रसूलुल्लाह जी ताबेदारी कंदव, अल्लाह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी पैरवी कंदव। फरमाई ला यलितकुम मिन अमालिकुम शैया। पोइ रब करीम तव्हांजे नंढड़े नंढड़े नेकी वारे अमल जी बि बेक़दरी कोन कंदो, रब करीम क़बूल ऐं मंज़ूर कंदो, अल्लाह जो इज़हार कंदो, तॾहिं रब करीम अव्हां सां बि मुहबत कंदो, तॾहिं रब करीम अव्हां जा गुनाह बि मुआफ़ करे छॾींदो, तॾहिं रब करीम अव्हां ते महिरबान ऐं पंहिंजी बाझ नाज़िल करणु शुरू करे छॾींदो। इन्हीअ जे करे रब करीम जा बजा पंहिंजे जॻहनि ते फरमायो आहे वल्लाहु युहिब्बुस साबिरीन।
जेदार अथव अल्लाह उन्हनि सां मुहबत ऐं अल्लाह रब्बुल आलमीन जी हा मुहबत सिर्फ़ अल्लाह जी ज़ात ताईं महदूद न आहे। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सही बुखारी किताब तौहीद बाबुल कलाम रब्बि मा निदा इल्लाहिल मलाइका जे तहत हदीस मुबारक आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन्नल्लाह तबारक व तआला क़द अहब्ब फुलानन अबदन बेशक अल्लाह रब्बुल आलमीन जनाब पंहिंजे कंहिं बाने सां मुहबत कंदो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जी मुहबत जो इज़हार ॾिसो कीअं मुहबत कंदो आहे। रब्बुल आलमीन के यो बानो कीअं महबूब थींदो आहे जेके अल्लाह रसूलुल्लाह जे फरमा बरदारी मुताबिक़ अल्लाह रसूलुल्लाह जी मर्ज़ी मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारनि था। अल्लाह करीम बेपरवाह बादशाह सिर्फ़ पाण तणी महबूब मोहब्बत महदूद करे छॾे तनाब उन खां पुछण वारी का ज़ात ई कान्हे का। पर अल्लाह रब्बुल आलमीन के ये बाना एतिरा प्यारा थी वेंदा। अल्लाह रब्बुल आलमीन जॾहिं मोहब्बत कंदो आहे तॾहिं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो नादा जिब्रील अल्लाह करीम जिब्रील के सॾु कंदो आहे ए जिब्रील आऊं फलाणे पंहिंजे बाने सां मुहब्बत थो करियां फ़हिब्बा तूं बि उन सां मुहब्बत कर। जिब्राइल बि मुहब्बत जो ऐलान कंदो आहे। जेको गुनाहगार ग़रीब सरीब अबरो सबरो बानो आहे जॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन जे साम्हूं गोॾा टेके करे पंहिंजी तकबुराना ज़िंदगी खां आकड़नि वारी ज़िंदगी खां गुनाहगारनि वारी ज़िंदगी खां तौबा ताइब थी करे अल्लाह जे साम्हूं झुकी पवंदो आहे निवड़त इख्तियार कंदो आहे। अल्लाह करीम उन सां मुहब्बत कंदो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जिब्रील खे चवंदो आहे जिब्रील आऊं बि उन सां मुहब्बत थो करियां। जिब्रील केरु आहे? अल्लाह रब्बुल आलमीन जे फ़रिश्ते मख़लूक जो सरदार जिब्रील आहे। रब्बे करीम फरमायो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह करीम जा फ़रिश्ता एतिरा त फ़रिश्ता जेकॾहिं हिकिड़े फ़रिश्ते जी बैतुल मामूर के तवाफ़ करण जी जमल वारी ईंदी आहे वरी ताहया तणी ॿिए कंहिं उन साॻे फ़रिश्ते जी वरी कॾहिं बि ॿी वारी कान ईंदी क़यामत ताणी। एतिरा फ़रिश्ता ख़ुशि नसीब इन मस्जिद में वेठल केतिरा दफ़ा बैतुल्लाह शरीफ़ जो तवाफ़ करे आया आहियो। अञा बि असांजी ख़वाहिश आहे अञा बि असांजी तड़प आहे अञा बि असांजी कोशिश आहे। अल्लाह करीम एतिरो प्यारो मंज़र आहे एतिरो महबूब तुंहिंजो घरु आहे एतिरी तुंहिंजी ज़ात सां तुंहिंजे घर सां मुहबत आहे जो अल्लाह करीम हीउ दुनिया ठाहिण जो दौरु आहे हीउ नफ़्सा नफ़्सी जो अलमियो आहे। पर असां पैसा गॾु करे इन ख़वाहिश में वेठा आहियूं त अल्लाह असांखे हलाल जी रोज़ी में वरी बरकत अता फरमा वरी बि असां एॾे ई रवाना दवाना थियूं असीं बि वञूं असांजा घर वारा बि वञनि असांजी औलाद बि वञे असांजा मिट माइट बि वञनि। इन ॻाल्हियुनि में केतिरो प्यार हूंदो आहे केतिरी मुहबत पुरतासीर हूंदी आहे। रब्बे करीम जे इन घर खे ॾिसण वारा केतिरे क़दुरु बार बार तड़पंदा आहिनि अल्लाह करीम वरी दीदार नसीब फरमा। हिते अचण खां बाद में चवंदा आहिनि हाय मज़ो त हुते आहे हेॾां अचण ते दिलि ई कोन थी चवे वरी वरी उते पिया वञूं। अंदाज़ो लॻायो पाण गुनाहगार आहियूं पाण ख़ताकार आहियूं नफ़्स बि पंहिंजे मथां ग़ालिब अची वेंदो आहे। पर हू फ़रिश्ता जेके गुनाहनि खां पाक जेके हर वक़्तु अल्लाह जी इबादत में पिया आहिनि पर उहे फ़रिश्ता जना बैतुल मामूर जो हिकु दफ़ा तवाफ़ कनि था वरी क़यामत ताईं तवाफ़ जी वारी कान मिलंदी। एतिरी फ़रिश्तनि जी तादाद अंदाज़ो लॻायो त उन्हनि जी केॾी वॾी ख़वाहिश हूंदी। ओ इन्ही जमात फ़रिश्ता इन्ही जमात मलाइका जो सरदार जिब्रील आहे। जिब्रील मोहब्बत थो करे अंदाज़ो लॻायो ओ जिब्रील ईंदो आहे अची करे आसमाननि में ऐलान कंदो आहे या अहल समा ए आसमान वारो इन अल्लाह तबारक व तआला क़द अहब्ब फुलाना बेशक रब्बे करीम पंहिंजे फलाणे गुनाहगार बाने सां फलाणे गरीब बाने सां फलाणे अमीर बाने सां इबादत गुज़ार सां अल्लाह करीम मोहब्बत जो ऐलान करे छॾियो आहे। फयुहिब्बुहु अहलुस समा पोइ अहले आसमान वारा जेके बि फ़रिश्ता आहिनि उहे सभु जा सभु उन सां मुहबत कंदा मोहब्बत जो ऐलान था कनि। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो थुम्मा युदउ लहुल क़बूल फी अहलिल अर्द पोइ इन जी इहा क़बूलियत
इन जो इहो शरफ़, इन जो इहो एज़ाज़, इन जी इहा तकरीम अदब व एतराम अल्लाह रब्बुल आलमीन हिन ज़मीनी मखलूकन में बि लाहे छॾींदो आहे। कीअं अल्लाह रब्बुल आलमीन उन बाने जी इज़त कराईंदो आहे जो अल्लाह रब्बुल आलमीन जा फ़रिश्ता, अल्लाह रब्बुल आलमीन जो मखलूक उन जे रहण जे लाइ पंहिंजे लाइ ख़ुशी जो सबब समझनि था। अल्लाह रब्बुल आलमीन जा फ़रिश्ता, अल्लाह जो मखलूक उन्हनि जे लाइ दुआए बख़्शिश कंदो। रब करीम फरमायो अल्लज़ीना यहमिलून अल अर्श व मन हौला युसब्बिहून बिहम्दि रब्बिहिम व यस्तगफिरून लिल्लज़ीना आमनू रब्बना वसिअता कुल्ल शैइन रहमतन व इल्मा फगफिर लिल्लज़ीना ताबू वत्तबऊ सबीलक वक़िहिम अज़ाबल जहीम। रब करीम जा फ़रिश्ता उहे जेके अर्श खे खयो बीठा आहिनि, उहे फ़रिश्ता जेके अर्श जे आस पास में आहिनि, उहे फ़रिश्ता आसमाननि में रहंदड़ फ़रिश्ता, ज़मीनी उमूर मामलात के संभालींदड़ फ़रिश्ता, हिन ज़मीन ते अल्लाह रब्बुल आलमीन जा मामलात खणी ईंदड़ फ़रिश्ता सभु मोहब्बत कंदा। सिर्फ़ मोहब्बत न था कनि बल्कि अल्लाह रब्बुल आलमीन जे बारगाह में दुआ इस्तग़फ़ार कंदा आहिनि। ए असांजा रब करीम तो पंहिंजे उन्हनि बाननि खे मुआफ़ फरमा जिन्हनि बाननि गुनाहनि वारी ज़िंदगी खां बाइकाट करे तो रब्बुल आलमीन जी ताबेदारी वारी ज़िंदगी इख्तियार करे छॾी आहे। मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निनी ताबेदारी वारी ज़िंदगी इख्तियार करे छॾी आहे। अल्लाह इन्हनि खे बि मुआफ़ फरमा। ए अल्लाह जेके तुंहिंजे रस्ते ते रवां दवा आहिनि इन्हनि खे बि मुआफ़ फरमा। ए अल्लाह इन्हनि खे जहन्नम जे अज़ाब खां बचाए। रब्बना व अदखिलहुम जन्नात अदनिन अल्लती वअदतहुम व मन सलह मिन आबाइहिम व अज़वाजिहिम व दुर्रियातिहिम। रब्बुल आलमीन फरमायो ये फरिश्ता सिर्फ़ इन्हनि खुश नसीबनि जे लाइ न बल्कि रब्बुल आलमीन जा फरिश्ता इन जे आल अहलो अयाल जे लाइ बि दुआ कनि था। अल्लाह इहो पाण तौबा ताइब थियो आहे, इन खे मुआफ़ फरमा, इन खे जहन्नम जे अज़ाब खां बचा। हे अल्लाह इन खे गुनाहनि खां बचा। हे अल्लाह जंहिं माण्हू पंहिंजी इस्लाह कई आहे, पंहिंजे घर वारनि जी इस्लाह कई आहे, पंहिंजी घरवारी जी इस्लाह कई आहे, पंहिंजे औलाद जी इस्लाह कई आहे, हे अल्लाह इन्हनि खे बि मुआफ़ फरमा। अल्लाह रब्बुल आलमीन का इहे फरिश्ता दुआ कनि था। मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेके रब करीम जा महबूब प्यारा बाना प्यारियों बानियों हूंदियूं आहिनि अल्लाह रब्बुल आलमीन जा ये बानियों जेसी ताणी हिन ज़मीन ते ज़िंदा हूंदा तेसी ताणी सब जा सब इन्हनि मां ख़ुशि हूंदा। अल्लाह जे तरफ़ां उन्हनि खे ॾिसण सां ई उन्हनि जे लाइ राहत जो सबबु हूंदा। मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे हिन ज़मीन जे पुठ ते रहण वारा ॿिनि क़िस्मनि जा माण्हू अथव। हिकिड़ा मुस्तरीह अथव, ॿिया मुस्तराह अथव। साहबा किराम अर्ज़ कयो आहे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मल मुस्तरीह व मल मुस्तराह। अल्लाह जा बेब मुस्तरीह मजा मुराद चाहे तो मुस्तराह मजा मुराद चाहे। मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे मुस्तराह मजा मुराद उहे निकम्मा, उहे बदबख्त, उहे बदतर इंसान अथव, उहे गुनाहगार इंसान अथव, उहे ज़ालिम व फासिक इंसान अथव जिन्हनि खां रब भी नाराज़, रब जा फरिश्ता भी नाराज़, रब जा बाना भी नाराज़, रब जो बानियो भी नाराज़, रब जो ही जेके भी मखलूक आहिनि जीत जड़ा जानवर पखी टिकण सब जा सब उन खां नाराज़ हूंदा। इहो मुस्तराह माण्हू आहे। जेॾी महिल बि इहो मरंदो सब जा सब उन जे तकलीफ़नि खां, उन जे अज़ियतनि खां, उन जे ॾुखनि खां, उन जे बुछड़ाइनि खां, उन जे बदसलूकी खां, उन जे बद इख़लाक़नि खां अल्लाह रब्बुल आलमीन जे तरफ़ां सुकून में अची वेंदा। हलिया त इहो मुओ जान छुटी असांजी। मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुस्तरीह जेसी ताणी ज़िंदा हूंदो सुकून ई सुकून, सभिनि जे लाइ इज़त हूंदी ऐं सभिनि सां सुहिणे नमूने सां पेश अचण वारो। जेसी ताणी ज़िंदा हूंदो सब जा सब ख़ुशि हूंदा उन जे ज़िंदा रहण मां। इंसान त इंसान पर पखी पखण बि उन जे ज़िंदा रहण मां ख़ुशहाल हूंदा। ॾिठा अथव कि अल्लाह रब्बुल आलमीन जा बाना जेके पखियुनि जो केतिरो क़दुरु कंदा आहिनि, उन्हनि जे लाइ पाणी, उन्हनि जे लाइ अन्न कणक। हिकिड़ा त हितां वरी मदीने ई मके खणी वेंदा आहिनि। इहा आहे रिवायती मुहबत, इहा आहे रस्मी मुहबत त असां हितां अन्न खयो वञूं हुते कबूतरनि खे ॾियूं। हालांकि उते वारा कबूतर, उते वारा पखी इहे असांजे अन्न जे इंतज़ार में कोन आहिनि। उहो रज़ाक आहे, रज़ाक उन्हनि जो पाणे बंदोबस्तु करे पियो। हुते वारे पखियुनि पखड़ियुनि खे असीं अन्न हितां खयो वञी ॾियो अचूं, हिते वारे पखी पखण जे लाइ लठ हथ में आहे। सॼो ॾींहुं पाड़े वारे कुकड़नि ते, ॿकिरनि ते, ठिकरनि ते ज़ीपट पियो पवे। हीअ पखियुनि सां मुहबत आहे।
हुते हुजूं या हिते हुजूं, हर वक़्त हुजूं पखियुनि सां बि मोहबत हुजे। हाँ, नुक़सान दा जेका शइ आहे पोइ पखी आहे, जानवर आहे, उनखे हावड़ कबी, उन्हनि खे हकलबो, उनखे भॼाइबो, रोकबो टोकबो। पर ॾिठा अथव के अहिड़ा उन्हनि खे औरतूं पवंदियूं आहिनि, के मर्द वीचारा पोढ़ड़ा वॾी उमिरि जा, इन्हनि में इहो अहसासु तमामु घणो हूंदो हुयो। साईं यूनुस ईअं हा, लोटा भरे रखी छॾींदा, तंगारियूं भरे छॾींदा, मटका भरे छॾींदा, पखियुनि में इन में वणनि में लटकाए छॾींदा, छितनि ते रखी छॾींदा, घरनि जी कंहिं कुंड ते मथे रखी छॾींदा। हींअर इहो अहसासु ख़तमु थी वियो आहे। त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो विया मुस्तरीह माण्हू हूंदा आहिनि, जंहिंमां सभु ख़ुशि, जेको सभिनि खे सुकून ॾियण वारा। इंसान त इंसान, पर पखी पकड़नि ऐं जानवरनि खे बि सुकून ॾियण वारा। पर जेकॾहिं कंहिंसां को मामिलो पेश थी बि पवे थो इख़लाक़ी, त इंसानी तौर ते जज़्बाती खोड़ सारियूं ॻाल्हियूं थी वेंदियूं, पर जेके पखी पकड़नि या जानवर आहिनि उन्हनि सां बि सुहिणे सलूक सां पेश अचण वारा ऐं पंहिंजे मामलात खे हल करण वारा, सुहिणे नमूने सां हल करण वारा, सभिनि खे इज़तूं ऐं प्यार ऐं मोहबत ॾियण वारा। हे अल्लाह रब्बुल आलमीन जा महबूब ऐं प्यारा बाना आहिनि। अल्लाह जी मोहब्बत सम्झ में आई त रब करीम केतिरी मोहब्बत थो करे। जेॾीमहिल माण्हू इहे मरंदा तॾहिं बि अल्लाह जी मोहब्बत, अल्लाह जी छांव, फ़रिश्ता चवंदा सलामुन अलैकुम उदखुलुल जन्ना, अवां जे मथां सलामती आहे, छो जो रब जा तव्हीं महबूब प्यारा बाना आहियो। जेॾीमहिल क़बर में वेंदा, ओॾीमहिल जंहिंमहिल नकीर मुनकिर ख़ौफ़नाक फ़रिश्ता ईंदा, ओॾीमहिल बि रब करीम जे तरफ़ां सलामती हूंदी, जो रब करीम जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे, गुनाहगार माण्हू जंहिंमहिल नकीर मुनकिर खे ॾिसंदा ख़ौफ़ज़दा थी वेंदा हलिया, अहिड़ियूं दाहूं कुकू कंदा, जेकॾहिं इहा रड़ दुनिया जहान जो मख़लूक ॿुधनि त बेहोश थी वेंदियूं हलियूं। पर जेकॾहिं इहे सादा बाना जेके अल्लाह जा महबूब ऐं प्यारा हूंदा, जंहिंमहिल क़बर में इहे नकीर मुनकिर सादा ख़ौफ़ज़दा फ़रिश्ता ईंदा, उन्हनि खे ॾिसी करे कंहिं क़िस्म जो को बि ख़ौफ़, का परेशानी, को ग़म कोन हूंदो, को बि डपु कोन हूंदो। इहे असांजे अल्लाह रब्बुल आलमीन जा महबूब बाना, जिन्हनि सां रब करीम मोहब्बत जो ज़िक्र कयो आहे, मोहब्बत जी प्रचार कई आहे, जेके अल्लाह जा प्यारा बाना मशर जे मैदान में ईंदा। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो नफ़्सा नफ़्सी जो अलमियो हूंदो, गुनाहनि जे करे कंहिंखे पघर भेॾी तणी हूंदो, कंहिंखे गोॾे ते हूंदो, कंहिंखे चेल ते हूंदो, संदे जिस्म जो पघर हूंदो, ॿिए कंहिंजो पघर न, ॿिए कंहिंजो को पाणी किथां कोन आयल हूंदो, संदे जिस्म मां वांदड़ पघर हूंदो, कंहिंखे कुल्हनि तणी हूंदो, कंहिंखे ॾियारी तणी हूंदो, कंहिंजो नकु हूंदो त को सॼो पंहिंजे पघर में गोता खाई रहियो हूंदो। पर अहिड़े अलमीअ में अल्लाह करीम फरमायो आहे नफ़्सा नफ़्सी जो एतिरो अलमियो हूंदो जो सभु को चवंदो हाय मुंहिंजे नफ़्स, हाय मुंहिंजी जान, मुंहिंजी औलाद, मुंहिंजा घर वारा, मुंहिंजे मिट माइट, मुंहिंजा दोस्त अहबाब, दुनिया दौलत सॼी फिदीअ में जेकॾहिं क़बूल थी वञे हली त भले क़बूल थी वञे हली, इहे जहन्नम में कुल काइनात वञे हली, पर मूंखे छुटकारो मिले, आऊं बची पवां। एतिरे क़दुरु नफ़्सा नफ़्सी जो अलमियो हूंदो, एतिरे क़दुरु हालात ख़ौफ़नाक हूंदा। पर मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे अहिड़ा ख़ुशनसीब बाना बि हूंदा जेके अल्लाह जे अर्श जी छांव में बीठल हूंदा, छो जो अल्लाह जा महबूब हूंदा, अल्लाह जे क़ुरान मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारे आया हूंदा। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने ताबेदारी में ज़िंदगी गुज़ारे आया हूंदा, जीअं अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायो ईअं ज़िंदगी गुज़ारे आया हूंदा। त इहे अहिड़े अलमनाक वक़्त में, अहिड़े नफ़्सा नफ़्सी वारे अलमे में रब करीम कुरान बाग में फरमायो एतिरो ख़तरनाक अलमियो हूंदो जो माउ पंहिंजे पेट वारो बच्चो बि फिटो करे बेज़ारी जो ऐलान करे छॾींदी। पर उते अल्लाह करीम बेपरवाह बादशाह ज़ात और चवंदी मुंहिंजा बाना किथे आहिनि जेके पाण में मूं रज़ा ख़ातिर, मुंहिंजी रज़ा ख़ातिर मुहबत कंदा। उहे मुंहिंजा बाना किथे आहिनि जेके अदल इंसाफ़ कंदा हुआ, उहे मुंहिंजा बाना किथे आहिनि जेके गुनाहनि खां बाइकाट कंदा हुआ, उहे मुंहिंजा बाना किथे आहिनि जिन्हनि जो ताल्लुक़ मस्जिद सां हुयो, जिन्हनि जो दिलियूं मस्जिद सां जुड़ियल हुयूं। हिकु नमाज़ खां पोइ वरी ॿी नमाज़ जो इंतज़ारु, वरी टी नमाज़ जो इंतज़ारु, वरी चौथी नमाज़ जो इंतज़ारु, सुम्हण खां पहिरियां फज्र जी नमाज़ जो फ़िक्र। असांखे केतिरो फ़िक्र आहे, अल्लाह पाक रहम करे। अल्लाह रब्बुल आलमीन सां जेकॾहिं असां चाहियूं था त असांजी मोहब्बत सची थिए ऐं जवाब मोहब्बत बि असांखे मिले, त पोइ असांखे सिदके दिलि सां, सचाई वारी दिलि सां, सचाई वारी ज़बान सां, इन जे करे मोहम्मद करीम दुआ कंदा हुआ अल्लाहुम्मा तहिर क़ल्बी मिनन निफ़ाक़, ऐं मुंहिंजा अल्लाह मुंहिंजी दिलि खे निफ़ाक़ खां पाक करणु फरमा। हालांकि मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पाक हुया, पर ये उम्मत जले तालीम अल्लाहुम्मा तहिर क़ल्बी मिनन निफ़ाक़, ए मुंहिंजा अल्लाह मुझे दिल के निफाक का पाक फरमा, ए मुझा अल्लाह
मुझे ज़बान के कूड़ का पाक फरमा। ए मुझा अल्लाह मुझे अमलन के रियाकारी का पाक फरमा। ए मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो दुआ हुआ इन बुजुर्गो ये सारी शयूं अपनाने सां अल्लाह जी मोहब्बत मिलंदी ऐं तना अवां के मुके हिन मुआशरे में भी अल्लाह रब्बुल आलमीन जे तरफा मोहब्बतूं मिलंदियूं जेसी ताणी रब्बे करीम अवां का मुखा नाराज़ आ, रब्बे करीम अवां का मुखा कावड़ियल आ, ऐसी ताणी अल्लाह रब्बुल आलमीन जी मोहब्बत फरिश्तन जी मोहब्बत ज़मीन वारन जी मोहब्बत अल्लाह जे मखलूकन जी मोहब्बत कदा बि पाण के नसीब कान थी सके। अल्लाह से का दुआ है तो जेके मूं कुरान हदीस में अल्लाह रब्बुल आलमीन जी मोहब्बत हासिल करण जे लाइ जेके नसीहतूं कयूं आहिनि अल्लाह से सब खां पहिरियां मूंखे उन खां बाद में असां सभिनी खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।